नाज़रीन, सॼी सिंध जा बुलड़ी शाह करीम शहर में भी बरसात तबाही मचाए छॾी। शहर में ॿोॾि जी सूरतहाल बरक़रार आहे। उन के हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अली हसन रिंद। जी अली हसन। बुलड़ी शाह करीम में पियल मुसलसल बरसातन तबाही मचाए छड़ी है। असां हींअर बुलड़ी शाह करीम सिटी में मौजूद आहियूं। मुसलसल अॼु सुबुह खां वठी हलंदड़ बरसात हिते तबाही मचाए छड़ी है। केतिरा घर किराए पट करे छॾिया आहिनि। चारों तरफ़ पानी पानी नज़र पियो अचे। ग़रीब मिस्किन जेके झूपड़ियुनि में वेठल आहिनि, जेके कखाउनि घरनि में वेठल आहिनि, उहे सख़्तु परेशान आहिनि। अञा ताईं हिननि ग़रीबनि जी न चूंडियल नुमाइंदनि सार लधी है, न ज़िले इंतज़ामिया, न ही तहलके बुलड़ी शाह करीम जी इंतज़ामिया सार लधी है। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलसल पवंदड़ बरसातनि में जेका सर्वे कई पई वञे, उहा बि अञा ताईं सर्वे ताईं महदूद आहे। अञा ताईं हिननि ग़रीबनि खे तंबू न आहिनि मिलिया, ना ही को खाधे पीते जो सामान मिली सघियो आहे। ऐं ही फाका कशी में जेके गुज़ारीनि पिया वक़्तु, हिननि जी अञा ताईं कंहिं बि सार न लधी आहे। तव्हांखे ॿुधायां त तहलके बुलड़ी शाह करीम पूरे तहलके में बरसात जेका पई है, उहे ॻोठनि जा ॻोठ ॿोड़े छॾिया आहिनि, ज़मीनूं ॿोड़े छॾियूं आहिनि। चारों तरफ़ पाणी बीह वियो आहे। अॼु सुबुह खां 10 बजे खां पियल मुसलसल बरसात जेका 4 कलाक मुसलसल हली है, बुलड़ी शाह करीम शहर जेको मुकमल पानी जी लपेट में अची वियो आहे। केतिरा ई ॻोठ पानी जी लपेट में अची विया आहिनि, पर अञा ताईं हिननि जी कंहिं बि सार न लधी आहे। असां कुझु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त उहो बि तव्हांखे ॿुधायूं। कंहिं बि मदद कोन ॾिनी। असीं ग़रीब ॿुॾियो था मरूं। असांखे कंहिं बि आटे जो बि कोन ॾिनो। असीं ग़रीब ॿुॾियो था मरूं। ही चो तरफ़ पाणी आहे, असीं ॿुॾियो था पाणी में मरूं। असांखे कंहिं बि कोन ॾिनो, किलो अटे जो बि कोन ॾिनो हुननि। असांजा बच्चा तड़फियो था मरनि, बीमार थी विया आहिनि। बीमारी आहे सिवा असां ग़रीबनि खे मदद ॾींदा था। निला बचड़ा चरा बुखारनि में मच्छनि में पिया आहिनि। असां नियाणियुनि खे ॾींहं जो इलाज नाले ग़रीबनि खे ॿुॾी बारी आहियूं, वीचारा मिसकिन ग़रीब आहियूं। भाउ असां मदद असां ॾींदा। असां ग़रीबनि मिसकिन खे अदा हाँ बुखारे पे चरा बुखन वंजन मारू बच्चा धार दर बदर थी न बा के मदद को ॾिनो त एॾा पाणी घरनि में ॿुॾी त ॿुॾियो था मरूं। मदद के शइ कोन ॾिनी आहे बा। शाह करीम जे पाणे में पिया आहियूं, के मदद ई कोन ॾिनी आहे।